दोस्त महबूब शौकत हुसैन शोर साहब। मेहरबानी करा नसीब और ख़ास मेहमान न पर सिंधी लैंग्वेज अथॉरिटी के बोर्ड ऑफ गवर्नेंस मेंबर जे सां अवां सभिनी जो मेज़बान पिणु आहियां ऐं स्टेज ते वेठल सदर महफ़िल डॉक्टर जाफ़र अहमद या मोज़ज़ आलम ऐं अदीब ऐं साम्हूं वेठल ख़वातीन हज़रात सभिनी खे सलाम। दुनिया जी का बि भले कहिड़ी बि क़ौम या मज़हब सां तालुक़ु रखंदी हुजे पर मां हुअण जे करे उहा क़ाबिल एतिराम ऐं मुक़दस आहे ऐं उनजी मां जी ॿोली उहा ओतिरी क़ाबिल एतिराम ऐं मुक़दस आहे। इन करे असांजे लाइ पंहिंजी मादिरी ॿोली सिंधी समेत दुनिया जूं जेके बि मादिरी ॿोलियूं आहिनि उहे सभई एतिराम जे लाइक़ु आहिनि ऐं उन्हनि जो क़दुरु करणु खपे, उन्हनि जी अहमियत खे तस्लीम करणु खपे। पर अफ़सोस सां चवणो थो पए त असांजे मुल्क में मादिरी ॿोलियुनि खे अहमियत त छा पर बिल्कुलु नज़रअंदाज़ कयो वियो आहे ऐं उनखे हिकिड़ो सियासी रंग ॾिनो वियो आहे जेतोणीकि उर्दू बि मादिरी ॿोली बि आहे ऐं राब्ते जी ॿोली बि आहे। जीअं डॉक्टर अब्बासीन चयो त अव्हांखे न पश्तो थी अचे ऐं न मूंखे सिंधी थी अचे, इन करे हुनखे इहे राब्ते जी ॿोली उर्दू में पंहिंजो मक़ालो पढ़णो पियो। त असांखे न उर्दू सां का दुश्मनी आहे ऐं न नफ़रत आहे, बल्कि उर्दू तमामु प्यारी ॿोली आहे जेका मीर जी ग़ालिब ऐं फैज़ जी ॿोली हुजे त उहा ॿोली बि पंहिंजी जाइ ते का घटि में त कंदड़ कान्हे, पर उनखे सियासत जे वर चाढ़े नफ़रत पैदा कई वई आहे ऐं इन में सियासी अमल दख़ल घणो नुमाया आहे। ऐं जॾहिं क़ौमी असेंबली में सिंधी ॿोलीअ खे ऐं ॿियनि मादिरी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलियुनि जो जॾहिं ठाराव पेश थिए थो तॾहिं बि सियासी तौर ते हिन ठाराव खे रद्द कयो थो वञे ऐं उन में कुझु दुआऊं सम्झां थो त पाकिस्तान ऐं ॿियनि सूबनि जो बि आहे। सिंध में त ज़रिए तालीम जेको आहे सो घणे वक़्त खां सिंधीअ में आहे, पर इन ॻाल्हि जो अहसासु न पंजाब खे आहे, न सूबे पख्तूनख्वा खे आहे, न बलूचिस्तान खे आहे। जेके जे उते जा सियासतदान ऐं तइलीम जा माहिर पंहिंजी मादिरी ॿोलियुनि खे उहा अहमियत ॾियंदा ऐं असेंबलियुनि में कानून जो पास थियणु खपे हा त बलोची, पंजाबी, पश्तो, तोड़े सराइकी या हिंदको या ॿियूं जेके मादिरी ॿोलियूं आहिनि उन्हनि में शुरूआती तालीम ॾिनी वञे त आउं सम्झां थो त हिन वक़्तु क़ौमी असेंबली में उहा सूरत पैदा न थी आहे जेका इन्हनि सियासतदाननि जी लातालुकी जे करे ऐं नालाइकी जे करे
पाकिस्तान जी मादरी ॿोलियुनि सां इहो वर्ताउ कयो वियो आहे। टाइम घणो थी चुको आहे ऐं आउं तव्हांजो एतिरो कोन वठंदुसि ऐं असां वटि वॾो उर्दू जो वॾो आलम डॉक्टर जाफ़र अहमद वेठो आहे, असीं हुनखे ॿुधणु चाहींदासीं। पछाड़ी मां फ़क़ति एतिरो अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे जेके असांजा आला हुक्मरान आहिनि उहे मादरी ॿोलियुनि जी अहमियत खे सम्झनि ऐं उन्हनि खे उहा जोगी जाइ ॾियनि ऐं अजायूं नफ़रतूं ज़ुबाननि जे लाइ पैदा न कनि। ऐं इन में ई मुल्क जी तरक़ी ऐं मुल्क जी ख़ैरियत आहे। ॿी हालत में इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से वधी वधी उन हद ताईं वञी पहुचंदियूं जेके बांग्लादेश में जेके बंगाल में पेश आहियूं। तो उन खां अॻु जो माण्हू इहे सम्झणु लॻनि त असांखे बिल्कुलु नज़रअंदाज़ कयो पियो वञे, दीवार सां लॻायो पियो वञे, असांजी ॿोलियुनि खे कुझु बि नथो सम्झो वञे, त सूरत हाल नेठि अॻिते हली ख़राबु थींदी ऐं पंजाब, बलूचिस्तान ऐं पख्तूनख्वा जा माण्हू महसूसु कंदा त असांजनि ॿोलियूं बि के मामूली ख़सीस ॿोलियूं